गिदड़ जी 100 साल जी जिंदगी का शींह जी एक ॾींहं जी जिंदगी बेहतर आहे। एतिरो यकीन रखना था जेसी ताईं मां ज़िंदा आहियां उन्हनि खे तुंहिंजे पाछे ताईं बि पहुचण कोन ॾींदुसि। जेसी ताईं तुंहिंजो सॼो घर कब्रिस्तान न थी वेंदो पापी अलाए सुधरे अलाए न। इहो वक़्तु ॿुधाईंदुई त गिदड़ केरु आहे ऐं शींह केरु आहे। नसीबनि आहिनि कहिड़ा रंग रचाया बेछाव थी विया थिया पंहिंजा परावा पंहिंजा पर ख़बर कर ख़बर को पतो पयो त इहो कमु कंहिंजो हो। पुलिस खे त सावण वारनि जा नाला ॾिना अथनि। वधीक ख़ुदा बहितर थो ॼाणे त इहो कमु कंहिं कयो आहे। बाबा इहो कमु रब्बू ऐं रुस्तम जो अथई। तोखे कीअं ख़बर पई? बाबा रोज़ रोज़ उन्हनि जी पिया बेइज़ती कंदा हुआ। ॾोॾे खे बि पितो आहे। आख़िर केरु कंहिंखे केतिरो बर्दाश्त कंदो? कमु कंहिंजो आहे कंहिंजो न आहे बाबा तूं न चवंदो वतु। हा पुट ग़रीबनि ते कावड़ मिड़ई सवाई हूंदी आहे। अॻ में ई वली दादा वारा होश में कोन हा। हाणे त वेतर चिता थींदा। अम्मा मूं इहा ॻाल्हि मिड़ी घर में कई आहे जंहिं कंहिं सां थोरी कंदुसि। भला दफ़नाइण जो कहिड़ो टाइम ॾिनो अथऊं? अञा त पुलिस पोस्टमार्टम लाइ खणी वई आहे। इहो दफ़नाइण जो कमु ॾींहं लड़े खां पोइ ई थींदो। दिल में भली केतिरी बि नफ़रत हुजे पर पाड़े जी ॻाल्हि हा। तव्हां वञी तॾहिं ते वेहो। हा मां असां वेंदासीं। हा 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 असां वञी वेहंदासीं। मां ॾाढी ख़ुशि हुयसि त अलाह मूंखे जोड़ी पुटनि जी ॾिनी आहे पर अलाह खे ॾाइण जी नज़र लॻी वई। राति मूंखे चए पियो त बाबा पाणीअ जे वार ते वञ। मूंखे अहिड़ी ख़बर हुजे हा त मां मखण पुट खे छॾियां ई कोन। टिकेट त असांजी कटियल हुई वञणो असांखे हुयो। कंहिंखे वञणो हो केरु हलियो हुयो। रब जी रज़ा सब जी रज़ा। किथां पक्की लुणे किथां कच्ची लुणे खुदा जो राणो है। हाय कहिड़े टुकड़े ते अची वेठा आहियूं जिते ॾुखनि खां सवा असांखे ॿियो कुझु नसीब ई न आहे। हलणो आहे सभिनी खे ही जहान छॾे हलणो आहे। को अॻे वेंदो को पोइ वेंदो। हाणे सभई दुआ करे छॾियोसि त कुदरत वारो जन्नत में जाइ ॾेसि। ओदा सबके के जान छॾणो आहे पर जवान औलाद जो दुख मां जो अंदर ॾारे विझंदो आहे। ओ मुंहिंजा मखण पुट मां खे पर्दे से अकेलो कीअं छॾे मुंहिंजा बचड़ा। बस भेण सब्र कर अल्लाह से उनके जन्नत में जाए ॾींदो। आदि मुझे दुआ में मुझे बचड़े के बस भेण बस कर सदा ही खुशी हूंदो जन्नत में जाए रब ॾींदुसि। ओ मुंहिंजा बचड़ा मम्मा कर के चवंदसि
दुआ घुर्जो बा। वली तोखे या सुराना पक्का तो यो कम सावण वारन जे छोरन जो आ। बियो केर थी तो सके रेस हिते इनन का सवाय असा जो बियो एड़ो को भी दुश्मन नाही। चेबो तो सावण वारन छोरन जी एडी हिम्मत वधी चुकी आ। रेस दा पीरल के उन जी लापरवाही मारायो। ॾाढो समझाईंदो हुमांस त होशियारीअ सां हलंदो कर, पर उन सावण जे छोरन के मौजूद ही न समझो। पर वरी दादा हुन गरीब सावणन जी केड़ी दुश्मनी। अफसोस विच में गरीब पीड़जी वियो। उन गरीब सां हुननि जी का बि दुश्मनी कान हुई, पर उन छोरन के सुञाणे वरतो हूंदो। उन्हीअ करे उन गरीब के मारे विधऊं जीअं को बि शाहिद न रही। पर रेस छा शाहिद न हुजण जे करे मां सावण वारनि खे छॾे ॾींदुसि? न रेस न, उन्हनि सभिनी जूं कब्रूं गॾु खोटींदुसि। रुॻो अदा जो टीजो ख़तम थिए पोइ मां सावण खे ॿुधाईंदुसि त दुश्मनी कीअं कबी आहे ऐं कीअं निभाइबी आहे। जेकर रब्बू भी पुलिस में हथ ॾिए हा न ॾाढो सुठो। चाचा हिकिड़ो त ॿाहिरि बि हुजे न जेको थोरी भॼ डुक करे। जेकॾहिं न सभु अची हिन जेल में बंदि थियूं हा त पोयां छा तूं छा थो सम्झी त वली दाद वारा रब्बूअ खे ॻोठ में या घर में दाख़िल थियण ॾींदा? पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं भुल में ॻोठ में दाख़िल थी वियो त नाहक मारियो वेंदो। ॿाहिरि रब्बू लाइ वधीक ख़तरो आहे दा। जेकॾहिं हिते पाण सां गॾु हुजे हा त घटि में घटि हुन जे मौत जो भउ त न हुजे हा न।
हिते बि त सज़ा लॻंदी। जेकॾहिं तव्हां पीरल ऐं मखण खे मारियो ई न आहे, तव्हां बेॾोही आहियो, त पोइ सज़ा छा जी? कसम सां चाचा, मां ऐं रबू घिटीअ में बीठा हुआसीं। तक़रीबन 1-1.5 जो टाइम हुयो। फायर बि थिया, उहे बि ॿुधासीं, पर असांजो उन तरफ़ को ध्यानु ई न हुयो। असां सोचियो त कंहिं चोर ॾिठा आहिनि, उन्हनि खे भॼाइण जे लाइ इहे फायर थिया। जेकॾहिं असीं ॾोही न आहियूं त अलाह साईं असां सां भलाई कंदो। बसि रुगो रबू 2-3 ॾींहं ख़्याल सां रहे, जेसि ताईं हितां मां ॿाहिरि निकिरां। केर आहे? आहिस्ते चाची, मां आहियां रबू। पुट, तूं हिन महिल हिते? जेकॾहिं हुननि खे ख़बर पइजी वई त? पई त छा कंदा चाची? मारे विझंदा न, भल मारे विझनि। पुट ज़िद छॾ, मुंहिंजी सलाह वठ। तूं हितां 2-3 ॾींहं मामाणनि में हलियो वञ। पुलिस खे इहो छोरो रबू अञा ताईं हथ न आयो ऐं मूंखे पूरी पक्का त इहो रबू लिकी पंहिंजे घर ज़रूर ईंदो हूंदो। पोइ जेको हुकूमत आहे, तूं ऐं अनवर वञो। जेकॾहिं थोरो बि शक पएव न त हुनजे घर में घिड़ी पूरो करे छॾिजोसि। बसि अदा दुआ कर, हिकु चक्कर असांजे हथ अचे, उते जो उते ख़तम कंदासीं। जेसि ताईं पीरल जो पलांद न कंदुसि, तेसि ताईं मुंहिंजे दिल खे सुकून कोन मिलंदो। तव्हांखे थोरो बि शक पए त मूंखे इतला कजो, या त फायर कजो, मां उते पाण पहुची वेंदुसि। हाणे वञो। अचनि वारा पुट, जेकॾहिं तूं रईस सां मिलंदे त हुननि खे ख़बर पइजी वेंदी। तूं हींअर जो हींअर हितां हलियो वञ। सुबुह जो अलाह ख़ैर करे मां रईस जे पाण वेंदसि, पोइ तूं ऐं पलान मेड़ कंदीसांस। न चाची न, मां न वेंदुसि। ॾिस रबू, तूं ज़िद न कर, तूं हलियो वञ हितां। ॾिस, हलियो वञ मुंहिंजा बच्चा, हलियो वञ। ॾिस बच्चा, मूंखे लॻे थो त केरु अचे पियो। वञ रबू, वञ, तूं हितां हलियो वञ। चङो चाची, मां हलां थो। रबू केसी ताईं इहो रबू बचंदो था छा? केसी ताईं रबू इहो असां खां बचंदो? जंहिं ॾींहुं असांजे रुख चढ़ियो न,
उहो ॾींहुं जी ज़िंदगीअ जो आख़िरी हूंदई, आख़िरी। खुदा जे वास्ते रईस असांजो ठा कराए। माई तू चरी त नाहे थी, हिन वक़्तु वली दाद मुंहिंजी कोन ॿुधंदो। रईस तव्हां खां वो कंध कोन कढाईंदा जेकॾहिं तव्हां उन्हनि जे मथां ज़ोर रखंदव। न माई न, हिन वक़्तु हू मुंहिंजो चवण कोन वठंदा ऐं न मां हुननि खे चई पंहिंजी इज़त घटि कराईंदुसि। रईस कंहिंजो भलो थिए इन में तव्हांजी इज़त घटि कोन थींदी, अञा वधंदी। माई जॾहिं हू मुंहिंजो चवण वठंदा ई कोन त उन्हनि खे चवण मां फ़ाइदो। रईस बहुत ही मेड़ तई असांजी वाह कर। माई तू चरी त नथी आ। हिकिड़ा माण्हू जेके मुंहिंजी ॿुधंदा ई कोन त उन्हनि खे चई मां पंहिंजी इज़त घटि कयां। जेकॾहिं हुननि खे मिंथ नथा कयो रईस त मूंखे अदा सावण छॾाए ॾियो। फसल जे भेल तां हुननि खे पुलिस नाहे वठी वई, खून जे केस में अंदरि विया आहिनि। पर असां त इहो खून कयो ई न आहे। इहो त माई तव्हां था चओ न, पर हुननि तव्हांजा नाला ॾिना आहिनि। बस हाणे बस, वधीक मुंहिंजे मथे में सूर न विझ। निकुर न त धक्का ॾेई ॿाहिरि कढाईंदुसि। हल पजेले कोई सिकंदो वते थो, को खैरात खातिर भी झुकंदो वते थो।